ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। सिंध फूड अथॉरिटी ऐं कराची इंतज़ामिया जो फूड सेफ्टी कानून ते अमल दरामद लाइ गॾियल उपाउ वठण जो फ़ैसिलो कयो आहे। कमिश्नर कराची ऐं डायरेक्टर जनरल सिंध फूड अथॉरिटी जो गॾियल इजलास थियो आहे। इजलास में कराची डिवीजन जे समूरनि डिप्टी कमिश्नर्स शिरकत कई। सिंध फूड अथॉरिटी जे अमले खे डिप्टी कमिश्नरनि जे ऑफिसनि में जाइ फराहम करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। स्टेक होल्डर्स जे विच में राब्तनि खे बहितर बणाइण लाइ टेक्निकल कमेटी क़ाइमु कई वेंदी, जेके फूड सेफ्टी क़ाइदनि ते अमल न कंदा तिन ते ॾंढ विधो वेंदो। कराची जी सतह ते खुराक जो मयार बहितर कयो वेंदो। डीजी फूड अथॉरिटी आगा फ़खर हसन जो चवणु आहे त सिंध फूड स्ट्रीट सॼे सूबे में 10 फूड सेफ्टी कानून ते अमल कराइण जी कोशिश करे रही आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध फूड अथॉरिटी ऐं कराची इंतज़ामिया जो फूड सेफ्टी कानून ते अमल दरामद लाइ गॾियल उपाउ वठण जो फ़ैसिलो थियो आहे। कमिश्नर कराची ऐं डायरेक्टर जनरल सिंध फूड अथॉरिटी जो गॾियल इजलास घुरायो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां आवाज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। बिल्कुल कमिश्नर कराची के डायरेक्टर जनरल फूड अथॉरिटी जो गॾियल इजलास थियो आहे। इजलास में कराची डिवीजन जा तमाम जेके डिप्टी कमिश्नर आहिनि उहे बि शरीक थिया आहिनि। सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी जेको आहे डिप्टी कमिश्नरनि जी जेकी जॻह आहे उते उन्हनि खे चयो आहे त स्टेक होल्डर विच में राब्ते खे बहितर ऐं टेक्निकल ज़रिए क़ाइमु कयो वञे। ॿिए तरफ़ फूड सेफ्टी जेके कानून आहिनि उन्हनि ते अमल कराइण जी ज़रूरत आहे। जेके बि गैर मयारी फूड हलाए रहिया आहिनि, खाधो खाराए रहिया आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई थी वञे। कराची जो चवणु आहे त कराची सतह ते खुराक जेकी आहे मयारी ऐं बहितर माण्हुनि खे ॾिनी वञे। कंट्रोल अथॉरिटी जेको आहे तमामु सूबे में जेको आहे फूड सेफ्टी जेके कानून आहे उन्हनि ते अमल कराइण जी जेकी आहे हासिल कराई। ठीकु आहे आमिर, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण